साईं हिकिड़ो हमराह हुजे, वीचारो ॾाढो ग़रीब हो। बसि ग़रीब त सभु को आहे, अलाह रोज़ी ॾियण वारो, पर माना हू रोज़ी जे हिसाब सां ॾाढो माना तंग गुज़र कंदो हो। हेॾे होॾे कॾहिं रोज़ी हूंदी, कॾहिं कान हूंदी, कॾहिं ॾियारे ते वेंदो, कॾहिं न वेंदो। आख़िर हिकिड़े ॾींहुं हुनखे हुनजी घरवारी चयो त रोज़ी ॾियण वारा रब जी ज़ात आहे, हूअं बि केॾी महिल खाऊं था, केॾी महिल बुख था मरूं, भला पंहिंजो शहर छॾे ॿिए हंधि किथे कम ते वञ। हमराह खे घरवारी जी सलाह वणी। घरवारी खे चई ठीकु आहे, सुभाणे तूं मूंखे मानी ॿधी ॾिजां, मां खणी वेंदुसि, पोइ अलाह ख़ैर कंदो, भला किथे न किथे ॿाहिरि जुगाड़ थी वेंदो। सुबुह जो सवेर साईं हुनजी घरवारी वीचारी हुनखे मानी पचाए ॾिनी। हू साईं मानी ॿधी पाण सां खणी निकितो। हल हलां पियो साईं, पंधु कंदो वियो। रस्ते में हिनखे बुख लॻी, सोचणु लॻो त हाणे मानी खावां, पर किथे पाणी ॾिसां पोइ खावां। ॾिठईं साईं हेॾे होॾे वधाई, झंग में हिकिड़ो खूह हुजे, उन खूह वटि वियो। जॾहिं खूह में झाती पातई त पाणी सफ़ा अछो भलो ॾिसण में आयो। खूह जे कप ते वेही ऐं मानी वारो रुमाल खोले, जीअं ई खोलियईं त पराठा हुजनि घीअ में पकल। हमराह पराठनि जी खुशबू रूह में लही वई। मानी खोले ऐं ॻणी त 7 पराठा पकल हुजनि। त हमराह खे बुख बि ॾाढी लॻी हुजे, त पराठा ॻणे कि 1 खावां 2 खावां या 7 ई खावां, 1 खावां 2 खावां या 7 ई खावां, 1 खावां 2 खावां या 7 ई खावां। त उन खूह में को पुराणे दौर जो को खूह हुजे, उन में के देव रहंदा हुजनि, कुदरत ख़ुदा जी देव बि 7 हुजनि। जेॾी महिल देवनि हुनजो आवाज़ ॿुधो त 1 खावां 2 खावां 7 खावां, त देव परेशान थी विया। हुननि चयो अलाए कहिड़ी मुसीबत अॼु असांजे मथां पई आहे, असीं त देव पर असां खां वधीक जेको असांखे खाए थो। हमराह त मानीअ जी ॻाल्हि पे कई, पर देवनि जे लेखे असांजी ॻाल्हि थो करे। उन्हनि देवनि में जेको वॾो देव हुजे, उन अंदरो आवाज़ ॾिनसि, अलाह खे मञ, असांखे न खा, तोखे जेको खपे सो तोखे ॾियूं था। अचानक जो हमराह आवाज़ ॿुधो, पर त बोखलाइजी वियो, पर पोइ पाण संभालियईं, चई न मां तव्हांखे खाईंदुसि। त देव चयसि, चई न, तोखे जेको खपे असीं तोखे ॾियूं था, ऐं तूं जेको असांखे न खा। नेठि हमराह चयसि ठीकु आहे, मां गुज़र सफ़र जे हिसाब सां मूंखे का अहिड़ी शइ ॾिए जो मां माना तंग न थिया, मूंखे माना खाइण पीअण जे हिसाब सां का शइ ॾियो। देवनि छा कयो जो हुनखे हिकिड़ी गेपी तरीक़े सां ॿकरी ॾिनो। चयूं ठीकु आहे, हाणे इहा ॿकरी जेको आहे तूं काए वञ, जेॾी महिल तुंहिंजी दिलि चवे न उन महिल तूं हिनखे ॾोहंदे त किलो त छा पर 2 किलो खीर तोखे ॾींदे। माना ईअं सम्झी हिकिड़ी मेंह अथई, छो त इहे ॿकरी जेको आहे न उहा कान्हे का, आम ॿकरी कान्हे का। हमराह साईं ॿकरी वरिती, वरी साईं पोइते हला तवार करे ॻोठ ॾे खणी छिकींसि। हल हलां साईं रस्ते में पहुतो त हिकिड़ी जॻह हुई जिते सभु माण्हू माना आराम कंदा, वण जे हिसाब सां, जीअं माना अॼुकल्ह जे हिसाब सां प्लेटफार्म ठहियल आहिनि, जा इंतज़ार गाहूं ठहियल आहिनि, मुसाफ़िर खाना ठहियल आहिनि, ईअं साईं हिकिड़ी जॻह हुजे। हमराह जो उते ॿकरीअ समेत सहिड़ियो, ऐं जीअं ई टेक ॾेई उते सुतो त हिनखे निंड खॼी वई। 2 हिकिड़ा माण्हू हुजनि, उन्हनि जो ॾिठो त वाह जी भेणा ॿकरी आहे, पर चयो त हिनखे बि ख़ाली कोन था छॾियूं। ॿकरी उहा जेको आहे सो हमराह जादू वारी ॿकरी काए, उन जॻह ते ॿी ॿकरी ॿधी आहे, हिकिड़ी ॾुबरी शुबरी हुजे, पर रंग साॻियो हुजे। जीअं हमराह निंड में उथियो त वरी साईं ॿकरीअ ॾे ख़्यालु कोन के, बसि ईअं ई खणी कन मां छिकींसि। हल अचे घर पहुतो। माई चयसि ॾे ख़बर भला यकदमि मोटी आहे, की बसि इहा मोटण वारी ॻाल्हि ई न पुछ, असांखे मोला घउ ॾेई छॾियो आहे, रुॻो बसि अटो ॾुखियो सुखियो कंदासीं, बाक़ी खीर अथव। माई चयसि छो, की हिनखे जेॾी महिल ॾोहंदी रुॻो खीर ई खीर अथसि। हल साईं माई ॿकरीअ खे ॾुधो, पाउ ॾेढ खीर जो ॾिनई। वरी साईं ॿियो टाइम ते वरी ॾोहे त वरी अधु पाड़ो ॾिनई। ईअं साईं ॿकरी वञी खीर मोटाईंदी, जीअं आम ॿकरियूं थींदियूं आहिनि। पोइ माई चए हीउ तो कहिड़ो वरी को वॾो थोरो कयो आहे, एतिरो त सभु ॿकरियूं ॾियनि थियूं, पाउ ॾेढ पासी। की न भाउ मूंखे ॿकरी ईअं थी मिली आहे, जेॾी महिल ॾोहंदे तोखे ढव ॾेई छॾींदी। चई न हीअ त कोन्हे को खीर, त इहो साॻियो बि थी ॾे, अञा बि सुबुह पाउ खनि ॾिनो ऐं हींअर रहंदो अधु पाउ ॾिनो अथसि। हमराह साईं मथे जा हथ अची विया, पर ख़ैर थी भला ॿकरी त आई घर में। हल साईं वरी माई चई ठीकु आहे, तूं मूंखे मानी ॿधी ॾे, वरी इन भलो कयूं था। वरी साईं हमराह
माली बधी घरों निकितो, ॻाल्हि खे खुटाइण, हलंदो 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 साॻे खूह ते पहुतो, कपर ते वेही पराठा खोले चई बा 1 खावां 2 खावां 7 खावां, 1 खावां 2 खावां 7 खावां। त हाणे त हुनखे बि कारोबार अची वियो अंदरो साईं। देवन आवाज़ ॾे ख़बर हाणे छा थियो? चई न बसि मां तव्हां 7 ई खाईंदुसि। चयूं छो ख़ैर त आहे तोखे असां एतिरो थोरो कयो, हीअं कयो हूअं कयो। चई न तव्हां थोरो कोन कयो, कहिड़ो थोरो? तव्हां चयो जेॾी महिल तूं ॿकरीअ खे ॾोहंदे तोखे ढब ॾींदी, उहा त अधु पा खीर मस थी ॾे। देवन चयो ठीकु आहे, हाणे तोखे अहिड़ी शइ था ॾियूं जो बसि ॿकरी जेको खीर ॾे पर तूं हाणे खाधो पीतो तोखे मिलंदो। देवन छा कयो जो हुनखे हिकिड़ो कुनू ॾिनो। कुनू त तव्हां सम्झंदा हूंदव, माना ईअं सम्झो अॻे कुना हूंदा ट्रामे जा ठहियल, पितल जा ठहियल, जीअं अॼुकल्ह जिस्त जा स्टील जा देगिड़ा आहिनि, ईअं असां हुनखे हिकिड़ो हंधे नमूने कुनू ॾिनो। हुनखे चयो हिनखे जेको ताम चवंदे न जी बिस्मिल्लाह तोखे हाज़िर ॾींदो। हमरा साईं उन्हनि खां कुनू वरितो साईं, रस्ते में 2 चकर हमरा वाक़ई उन कुने खे आज़मायो, मूंखे चांवर ॾे त बा देरि ई न थिए, उन महिल चांवर तयार आहिनि। वरी बा मूंखे जेको आहे सो हीअ शइ ॾे, खीरणी ॾे, मूंखे साईं सयूं ॾे, मूंखे सूजी ॾे, त बा अचे ढव कंदो आयो। उते पहुतो, वरी जेॾी महिल साॻी जॻह ते पहुतो जिथे हिनखे निभायो सयूं आराम थो करे, त उते वरी चई भला थोरो हिते आराम कयां पोइ थो वञा। साॻिया ई चोर हिनखे तकियो वेठा हुजनि। चई उन ॾींहुं साईं हिन ॿकरी ॾिनी, वाह ॿकरी, खीर खुटे ई कोन पियो, अॼु साईं वरी कुनू खणी आयो आहे, हिन जो कुनू भलो हूंदो। वरी साईं हुननि छा कयो जो हिन हमरा खे निंड खजी वई, हुननि ओ कुनू खणी वरी ॿियो कुनू रखे उते हलिया विया। हुननि वञी ढव कया, ही कुनू खणी घर पहुतो त उते जो पहुतो माईअ खे जेको आहे सो चई त हिनखे जेको चवंदी तोखे ताम मिलंदो। माई चए त हा हल ठीकु आहे, कुना अॼु चांवर त खारा। कुने जो साईं ढक लाथो, अंदरि काज कान हुजे। वरी साईं अचे मुड़ुस जहिड़ो, चई तूं कहिड़ी फशीरी शुरू कई आहे? कमाए त उते छुटो पियो रहंदो, वञी तो 1 चकर हिकिड़ी ॿकरी ॾुबरी काए वाए, ॿियो चकर कुनू खणी आयो आहीं, साॻियो उहो ई तुंहिंजा पेर आहिनि। हमरा खे कावड़ ॾाढी आई पर घर वारी खे छा चए? ठीकु आहे साईं। वरी माईअ खे चई ठीकु आहे, सुबुह जो मूंखे 7 पराठा हणी ॾिजां, अलाह ख़ैर करे हिन वारे वञूं को जुगाड़ करे ईंदासीं। पोइ साईं ठहियो। वरी 4 चकर हमरा घरों निकितो, हल हलां साॻे खूह ते पहुतो, खूह जे कपर ते वेही ऐं मानी खोले चई 1 खावां 2 खावां 7 खावां, 1 खावां 2 खावां 7 खावां। त अंदरो देवन चए बाबा हाणे छा थियो? चयो हाणे कुझु कोन थींदो, हाणे पर तव्हांखे खाइणो पवंदो, तव्हां कंहिं कम जा न आहियो, ईअं हूअं तव्हां मूंसां धोखो कयो आहे, फलान थी मटीर। देव चए 2 मिंट हिते ख़ामोशी कर, ॾिसूं त तोसां सां कहिड़ो धोखो कयो आहे। पोइ हुननि जेको आहे पंहिंजा चेला उमाया, जेके देवन जा नंढा चेला हूंदा आहिनि, हुननि जा मुरीद फ़क़ीर हूंदा आहिनि, उहे जो रवाना कयूं त हुननि खे ख़बर पई त रस्ते में हमरा सां वारदात थी थिए। पोइ साईं हिते देव चए पर तुंहिंजा सभु मसइला हल थी विया। हुनखे हिकिड़ो जादूअ जो डंडो ॾिनो, माना ईअं सम्झो लकिड़े जो हिकिड़ो टुकड़ो हुजे ठहियल। पोइ हुनखे चयो त हाणे हीउ ॾंडो खणी वञु, जिथे तूं रस्ते में आराम थो करे उते तोखे सुम्हणो न आहे, तूं उन जॻह ते पहुचजां, पोइ उते चइजां वठि डंडा उनखे जंहिं मुंहिंजी ॿकरी काई। पोइ तूं इन डंडे जो मज़ो ॾिसजां, वठि डंडा उनखे जंहिं मुंहिंजो कुनू खयूं। पोइ ईअं ही डंडो तोखे माना सॼी ज़िंदगी जी। हमरा साईं जेॾी महिल उन जॻह ते पहुतो त हिन आराम कोन कयो, ऐं उते ई जेको आहे सो जेको जादुई डंडी हुनखे हथ में हुजे, उन डंडीअ खे चई वठि डंडा उनखे जंहिं मुंहिंजी ॿकरी काई। देरि ई कान थई साईं, ख़ुदि ब ख़ुदि ईअं डंडी उथी पई, थका आयो खणी थी त हमरा 2 हिकिड़ा साइड ते वेठा, उन्हनि खे हणा शुरू थी, जीअं माखी खाईंदी आहे हमरा सां अहिड़ी कार करे। पोइ त साईं हुननि जी छॾ अलाड़े अॿाड़े घोड़ाड़े असांखे छॾ। हुन चयनि छॾींदव पोइ जॾहिं तव्हां मुंहिंजी ॿकरी ॾींदव। हुननि चयो हींअर बि तुंहिंजा ॾोही सुभाणे बि ॾोही ॿकरी काए था अॼु। साईं वरी चई वठि डंडा उन्हनि खे जंहिं मुंहिंजी कुनी खईं, त वरी साॻे ने हमरा ते डंडी वसणु शुरू थी। पोइ साईं मिंथूं पेरे पियूं हिनखे चयो अलाह मुंहिंजे डंडे में जान छॾा, त कुनी बि चवंदा ॿकरी बि चवंदा। पोइ साईं हमरा जेको आहे सो ॾाढो ख़ुशि थियो, हू ॿकरी बि काए आया, कुनी बि खणी आया, बिस्मिल्लाह करे घर आयो। माईअ खे सॼो शुरूअ खां वठी ॿकरीअ खां वठी आख़िरी डंडे ताईं 7 देवनि जो ऐं खूह वारो सॼो हाल वाल ॿुधाई। पोइ त माई बुने ॾाढी ख़ुशि थी, साईं खीर अथनि त खुटे ई न, कुनीअ खां जेको ताम घुरनि त खुटे ई न। त इहे पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं देवताउनि जूं कथाऊं आहिनि जेके असां माना तव्हां जेके पेश कंदा आहियूं। सो असांजे चैनल खे लाइक कयो, कमेंट्स कयो, ऐं वधि खां वधि जेको आहे सो असांखे हिन चैनल जे जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि खे शेयर कयो दोस्तनि सां।
तमामु